ओम शांति। अॼु मिले तारीख़ 1/10/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार रोज़ रात जो पंहिंजो पोता में कढो, डायरी रखो त डर रहंदो कि यही किथे घाटो त न पइजी वियो न। प्रश्न: कल्प पहिरियों वारा भाग्यशाली ॿारनि खे बाप जी कहिड़ी ॻाल्हि फौरन टच थींदी? उतरा: बाबा रोज़ जो ॿारनि खे यादि जी युक्तियूं बतलाईंदा आहिनि, उहे कल्प पहिरियों वारे ॿारनि खे टच थींदी। उहे उन्हनि खे फ़ौरन अमल में लाहींदा, है न। बाबा जो यादि जी युक्तियूं ॿुधाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि, ॿार कुझु टाइम एकांत में बगीचे में वञी करे वियो, बाबा सां मिठी मिठी ॻाल्हियूं करो, पंहिंजो चार्ट रखो त उन्नति थींदी रहंदी। ओम शांति। मिलिट्री खे पहिरियों सावधान कबो आहे। अटेंशन प्लीज़। बाबा बि ॿारनि खे चवंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मनिश्चय करे बाप खे यादि कंदा रहो। ॿारनि खे सम्झाइबो आहे, इहे ज्ञान बाप हिन समय ई ॾींदा आहिनि, बाप ई पढ़ाईंदा आहिनि न। भॻवान वाचा आहे न। मूल ॻाल्हि त थी वेंदी आहे कि भॻवानु केरु पढ़ाईंदा आहिनि। इहे ॻाल्हि पहिरियों सम्झण ऐं निश्चय करण जी हूंदी आहे, पोइ अतींद्रिय सुख बि रहणो आहे। आत्मा खे ॾाढो ख़ुशी थियणी खपे। असांखे बेहद जो बाप मिलियो आहे। बाबा हिकु ई बार अची करे मिलंदा आहिनि, वरसो ॾींदा आहिनि। कंहिंजो वरसो? विश्व जी बादशाही जो वरसो ॾींदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों मिसल। इहे पको निश्चय आहे, बाबा आयल आहिनि। वरी खां सहज राजयोग सिखलाईंदा आहिनि। सिखलाइणो पवंदो आहे, ॿारनि खे कोई सिखलाईंदो न आहे, आपे ई मुख सां मम्मा बाबा निकिरंदो रहंदो आहे। श्री अक्षर जो त ॿुधंदा आहिनि, इहा आहे ई रूहानी बाप। आत्मा खे अतींद्रिय गुप्त आंतरिक गुप्त नशो रहंदो आहे। आत्मा खे पढ़णो आहे। परम पिता परमात्मा त नॉलेजफुल आहे ई, उहो कोई पढ़ियो थोरी आहे, उन में नॉलेज आहे ई। कंहिंजी नॉलेज? इहे बि तव्हांजी आत्मा सम्झदी आहे। बाबा में सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज आहे। कीअं हिकु धर्म जी स्थापना, अनेक धर्मनि जो विनाश थींदो आहे, इहे सभु ॼाणंदा आहियूं न। इन करे उन्हनि खे जानी जाननहार चई ॾींदा आहिनि। जानी जाननहार जो अर्थ छा आहे? इहे कोई बि बिल्कुलु ॼाणंदो न आहे। हाणे तव्हां ॿारनि खे बाबा सम्झायो आहे कि स्लोगन बि ज़रूरु लॻायो कि मनुष्य थी करे अगरि क्रिएटर ऐं रचना जे आदि मध्य अंत ड्यूरेशन रिपीटेशन खे न ॼाणियो त छा चइबो? इहे रिपीटेशन अक्षर बि ज़रूरु आहे। करेक्शन त थींदी रहंदी आहे। गीता जो भॻवानु केरु आहे? इहे चित्र ॾाढो फर्स्ट क्लास आहे। सॼे वर्ल्ड में इहा सभिनि खां नंबर 1 भूल आहे। परम पिता परमात्मा खे न ॼाणण जे कारण चई ॾींदा आहिनि, सभु भॻवान जा रूप आहिनि। जीअं नंढा ॿारनि खां पुछिबो आहे, तव्हां कंहिंजो ॿारु आहे? त चवंदा आहिनि फलाणे जो। फलाणो कंहिंजो ॿारु आहे? त फलाणे जो। पोइ चई ॾींदा आहिनि, इहे असांजो ॿारु आहे। वैसे इहे बि भॻवान खे ॼाणंदा न आहिनि, त चई ॾींदा आहिनि असां ई भॻवानु आहियूं। इन्हनि जी पूॼा बि कंदा आहिनि, परंतु सम्झंदा न आहिनि। ॻायल बि आहे, ब्रह्मा जी राति त ज़रूरु ब्रह्मणनि जी राति थींदी। इहे सभु धारणा करण जी ॻाल्हि आहे। इहा धारणा उन्हनि खे थींदी जो योग में रहंदा आहिनि। यादि खे ई बल चइबो आहे। ज्ञान खे सिर्फ़ु सोर्स ऑफ इनकम चइबो आहे। यादि सां शक्ति मिलंदी आहे, जंहिंसां विक्रम विनाश थींदा आहिनि। तव्हांजी बुद्धि जो योग बाप सां लॻाइणो आहे तव्हांखे। इहे ज्ञान बाबा हाणे ई ॾींदा आहिनि, पोइ कॾहिं मिलंदो ई न आहे। इहे ज्ञान सिवाय बाप जे कोई ॾेई न सघे। बाक़ी सभु भक्ति मार्ग जे शास्त्र कर्म कांड जी क्रियाऊं आहिनि, उन्हनि खे ज्ञान न चईंदासीं। स्पिरिचुअल नॉलेज हिकु बाप वटि आहे, उहो ब्राह्मणनि खे ॾींदा आहिनि। कोई वटि स्पिरिचुअल नॉलेज न हूंदी आहे। दुनिया में केतिरा धर्म मत पंथ आहिनि, केतिरी मतियूं आहिनि। ॿारनि खे सम्झाइण में केतिरी महिनत थींदी आहे, केतिरा तूफ़ान ईंदा आहिनि। ॻाईंदा बि आहिनि न, नैया मेरी मुंहिंजी पार लॻायो। सभिनि जी नैया त पार न वञी सघंदी आहे। कोई डूबी बि वेंदा आहिनि, कोई खड़ा थी वेंदा आहिनि। 2-4 वर्ष थींदा आहिनि,
पोइ पार 2-4 वर्ष थींदा आहिनि, कईअनि जो पतो न आहे, कोई त पुरजो थी वेंदो आहे, कोई उते ई खड़ा थी वेंदा आहिनि। हिन में महिनत ॾाढी आहे। आर्टिफिशियल योग बि केतिरा निकिता आहिनि, केतिरा योग आश्रम आहिनि, रूहानी योग आश्रम कोई न आहे। बाप ई अची करे आत्माउनि खे रूहानी योग सेखारींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि इहे त ॾाढो सहज योग आहे, इन्हनि जहिड़ो सहज कुझु बि पतो न आहे। आत्मा ई शरीर में अची करे पाठ वधाईंदी आहे। 84 जन्म मैक्सिमम आहिनि, बाक़ी त कम थींदा वेंदा आहिनि। इहे ॻाल्हियूं बि तव्हां ॿारनि जी बुद्धि में, कोई जी बुद्धि में आहिनि। बुद्धि में धारणा ॾाढी मुश्किल थींदी आहे, है न। पहिरीं ॻाल्हि बाप सम्झाईंदा आहिनि, किथे बि वेंदा आहियो त पहिरियों बाप जो परिचय ॾियो। बाबा जो परिचय कीअं ॾींदा, हुन जे लाइ युक्ति रचबी आहे। उहो जॾहिं निश्चय थिए तॾहिं सम्झे बाप त सत्य आहे। ज़रूरु बाप सत्य आहे त सत्य ॻाल्हियूं ई ॿुधाईंदा आहिनि। इन्हनि में संशय न लाहिणो आहे। यादि में महिनत आहे। इन में माया ऑपोजिशन कंदी आहे, घड़ी घड़ी यादि भुलाए ॾींदी आहे। इन करे बाबा चवंदा आहिनि चार्ट रखो त बाबा बि ॾिसनि केरु केतिरो यादि कंदो आहे। क्वाइटर पर्सन बि चार्ट न रखंदा आहिनि। कोई चवंदा आहिनि असां त सॼो ॾींहुं यादि कंदा आहियूं। बाबा चवंदा आहिनि इहे त ॾाढो मुश्किल आहे। सॼो ॾींहुं यादि त बांदेलियूं करे सघंदियूं आहिनि, जो वीचारियूं मार खाईंदियूं आहिनि, उहे यादि में रहंदियूं हूंदियूं। शिव बाबा कॾहिं हिन संबंधनि सां असांखे छुड़ाईंदव। आत्मा पुकारदी आहे बाबा असां बंधन सां कीअं छूटूं। अक्सर कोई ॾाढो यादि में, अगरि कोई ॾाढो यादि में रहंदो आहे त बाबा खे चार्ट मोकिले, डायरेक्शन मिलंदो आहे। रोज़ु राति जो पंहिंजो चार्ट पंहिंजे पोता में कढणो खपे। डायरी रखो, डायरी रखण सां डर रहंदो असांखे घाटो न निकिरी वञे। बाबा ॾिसंदा त छा चईंदा। एतिरा मोस्ट बिलवेड बाबा खे एतिरो समय ई यादि कंदा आहियो। लौकिक बाप स्त्री खे त तव्हां ॾाढो यादि कंदा आहियो, मूंखे एतिरो थोरो यादि कंदा आहियो। चार्ट लिखो त आपे लजाईंदी, हिन हालति में मां छा पद पाए सघंदी आहियां। इन करे बाबा चार्ट ते ज़ोर ॾींदा आहिनि। बाप खे ॿियो 84 जे चक्कर खे यादि करिणो आहे त पोइ चक्रवर्ती राजा ठही वेंदव। तव्हां आप समान ठाहींदव तॾहिं त प्रजा ते राज्य कंदव। इहा आहे ई राजयोग। बाबा चवंदा आहिनि कि 84 जो चक्कर यादि करिणो त पोइ चक्रवर्ती राजा ठही वेंदो। आप समान ठाहींदव तॾहिं त प्रजा ते राज्य कंदव न। इहा आहे ई राजयोग, नर सां नारायण ठहिण जो एम ऑब्जेक्ट इहो आहे न। जीअं आत्मा खे ॾिसबो न आहे, सम्झबो आहे। इन में आत्मा आहे, इहे बि सम्झबो आहे न। इन लक्ष्मी नारायण जी ज़रूरु राजधानी हूंदी। इन्हनि खे सभिनि खां जास्ती हिननि महिनत कई तॾहिं त स्कॉलरशिप मिली न। ज़रूरु इन्हनि जी ॾाढी प्रजा हूंदी। ऊच ते ऊच पद पाईंदा, ज़रूरु ॾाढो योग लॻाईंदा तॾहिं त पास विद ऑनर्स थींदा। इहे बि कारण कढणो खपे। असांजो योग छो न लॻंदो आहे। अंधनि जे धंधे आदि जी झंझट में ॾाढी बुद्धि हली वेंदी आहे। उन्हनि सां टाइम कढी हिकु तरफ़ जास्ती ध्यानु ॾियणो खपे। हिन तरफ़ कुझु टाइम कढी बगीचे में एकांत में वेहणो खपे। फीमेल त वञी सघंदी आहे, उन्हनि खे त घरु संभालणो आहे। पुरुष त सहज आहे न, फीमेल त वञी न सघे, उन्हनि खे त घरु संभालणो आहे। पुरुष खे त सहज आहे। कल्प पहिरियों वारा जो भाग्यशाली हूंदा उन्हनि खे इहे टच थींदो। पढ़ाई त ॾाढी सहज आहे, बाक़ी हर हिक जी बुद्धि पंहिंजी तरफ़ हूंदी आहे। कीअं बि करे बाप सां वरसो वठिणो आहे। बाबा डायरेक्शन सभु ॾींदा आहिनि, करिणो त ॿारनि खे ई आहे न। बाबा डायरेक्शन ॾींदा जनरल, हिकु पर्सनल बि अची करे कोई पुछे त राय ॾेई सघंदा आहिनि। तीर्थनि ते वॾे पहाड़नि ते वेंदा आहिनि त पंडा माण्हू सावधान कंदा आहिनि, ॾाढी मुश्किल सां वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे त बाबा ॾाढो सहज युक्ति सां ॿुधाईंदा आहिनि। बाप खे यादि करिणो आहे, है न।
शरीर ज़ुबान ख़तमु थी वञे। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो, बाप अची करे नॉलेज ॾेई हली वेंदा आहिनि। आत्मा जहिड़ो तिखो रॉकेट ॿियो कोई न थी सघंदो। उहो माण्हू मून आदि तरफ़ वञण में केतिरो टाइम वेस्ट कंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे। इहे साइंस जो हुनर बि विनाश में मदद कंदो। उहा साइंस तव्हांजी आहे साइलेंस। पंहिंजे खे आत्मा सम्झी भाव खे यादि करणु, इहो आहे डेड साइलेंस। मां आत्मा शरीर सां अलॻि आहे। शरीर पुराणी जूती आहे। सर्प कछुए जी मिसाल बि तव्हांजे लाइ आहे। तव्हां ही कीड़े जहिड़े मनुष्यनि खे बू बू करे मनुष्य खां देवता ठाहींदा आहियो। विषय सागर सां खीर सागर में वठी वञणु तव्हांजो कमु आहे। सन्यासियुनि खे यज्ञ तप आदि कुझु बि करिणो न आहे। भक्ति ऐं ज्ञान त आहे ई गृहस्थनि जे लाइ। उन्हनि खे सत्युग में अचिणो ई न आहे न। उहो छा ॼाणनि हिननि ॻाल्हियुनि खे। इहे बि ड्रामा में नूंद आहे हिन निवृत्ति मार्ग वारनि जो। जीअं पूरा 84 जन्म वरिता हूंदा, उहे ई ड्रामा अनुसार ईंदा रहंदा। हिन में बि नंबरवार निकिरंदा रहंदा आहिनि। माया ॾाढी प्रबल आहे। अखियूं ॾाढी क्रिमिनल आहिनि। ज्ञान जो टियों नेत्र मिलण सां अखियूं सिविल ठहींदियूं आहिनि। पोइ अधु कलाक कॾहिं क्रिमिनल न ठहींदियूं। इहा आहे ॾाढी धोखेबाज़। तव्हां जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो कर्मेंद्रियूं शीतल थी वेंदियूं। पोइ 21 जन्म कर्मेंद्रियुनि खे चंचलता कर्मेंद्रियनि में न ईंदी। हुते कर्मेंद्रियनि में चंचलता न हूंदी आहे। सभु कर्मेंद्रिय हिकदमि शांति सतगुणी रहंदियूं आहिनि। देह अभिमान खां पोइ ई सभु शैतानी ईंदी आहे। बाबा तव्हांखे देही अभिमानी ठाहींदा आहिनि। अधु कल्प जे लाइ तव्हांखे वरसो मिली वेंदो आहे। जेतिरो जो महिनत कंदा ओतिरो ऊच पद पाईंदा। महिनत करणी आहे देही अभिमानी जी। पोइ कर्मेंद्रियूं धोखो न ॾींदियूं। अंत ताईं युद्ध हलंदी रहंदी। जेसिताईं कर्मातीत अवस्था खे पाईंदव तेसिताईं लड़ाई बि शुरू थींदी। दिन प्रतिदिन आवाज़ थींदो वेंदो। मौत सां ड्रिजदा। बाबा चईंदा आहिनि कि ज्ञान सभिनि जे लाइ आहे। सिर्फ़ु बाप जो परिचय ॾियणो आहे। असां आत्मा आहियूं। सभु भाउ आहियूं। सभु हिकु बाप खे यादि कंदा आहिनि। गॉड फादर चईंदा आहिनि। न करे कोई नेचर खे मञण वारो हूंदो आहे, परंतु गॉड त आहे न। उन्हनि खे यादि कंदा आहिनि मुक्ति जीवन मुक्ति जे लाइ। मोक्ष त आहे न। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे रिपीट करिणो ई आहे। बुद्धि बि चईंदी आहे जॾहिं सत्य हुयो त हिकु ई भारत हुयो। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। न लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। लख वर्ष जी त ॻाल्हि ई न आहे न। लाखों वर्ष थींदा हूंदा त केतिरा ढेर संख्या थी वञे। बाप चईंदा आहिनि उहो कलयुग पूरो थी सतयुग जी स्थापना थिए थी। इहे सम्झंदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि कलयुग त अञा ॿार आहे। एतिरो 1000 वर्ष जी आयु आहे। तव्हां ॿार ॼाणंदा इहे कल्प त 5000 वर्ष जो आहे। भारत में ई स्थापना थिए थी। भारत ई हाणे स्वर्ग ठहे थो। हाणे असां श्रीमत ते ये राज्य स्थापना करूं था। हाणे बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो। पहिरियों शब्द ई इहे ॾियो। जेसिताईं बाप जो निश्चय न थिए तेसिताईं प्रश्न पुछंदा रहंदा। पोइ कोई ॻाल्हि जो उत्तर न मिलंदो त सम्झंदा इहे ॼाणंदा कुझु बि न आहिनि। चईंदा आहिनि भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि। इन करे पहिरीं ॻाल्हि त इहा हिकु ई ॻाल्हि ते ठहिरी वञो। पहिरियों बाप ते निश्चय करे कि बराबरि सभी आत्माउनि जो बाप हिकु ई आहे। उहो ई रचता आहे त ज़रूरु संगम ते ई ईंदा न। बाप चईंदा आहिनि मां युगे न कल्प जे संगम युग ते ईंदो आहे। मां ई अची करे नई सृष्टि रचंदो आहे। त विच में कीअं अचां। मां ईंदो ई आहियां पुराणे ऐं नई जे विच में। हिनखे पुरुषोत्तम संगम युग चइबो आहे। तव्हां पुरुषोत्तम बि हिते ठाहींदा आहियो। लक्ष्मी नारायण सभिनि खां पुरुषोत्तम आहिनि। एम ऑब्जेक्ट केतिरी सहज आहे। सभिनि खे चयो इहा स्थापना थिए थी। बाबा चईंदा आहिनि पुरुषोत्तम अक्षर ज़रूरु विझो। छो जो हिते तव्हां कनिष्क पुरुषोत्तम ठाहींदा आहियो न। इहे मुख्य ॻाल्हियूं भुलणियूं न खपनि। ऐं संवत जी डेट बि ज़रूरु लिखणी खपे।
हिते तव्हांजी पहिरियों राजा ई शुरू थी वेंदी, पोइ ॿियनि जी राजा ई पहिरियों न थींदी आहे। उहो त धर्म स्थापक ईंदा आहिनि, तॾहिं हुनजे पुठियां धर्मनि जी वृद्धि, हिन धर्म जी वृद्धि थींदी आहे। करोड़ो ठहनि तॾहिं राजा ई हले, तव्हांजी त शुरू खां ई राजा ई, तव्हांजी त शुरू खां ई सतयुग सां राजा ई थींदी। ये कंहिंखे बि ॿुधी में न ईंदो आहे कि सतयुग जी एतिरी राजाई काथां खां आई। कलयुग अंत में एतिरा ढेर धर्म, पोइ सतयुग में हिकु धर्म, हिकु राज्य कीअं थियो। एतिरा हीरे जवाहरातनि जा महल, भारत अहिड़ो हुयो जेके पैराडाइज़ चईंदा आहियूं। 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे, लाखों वर्ष जो हिसाबु काथां खां आयो। मनुष्य केतिरा भुलिजी विया आहिनि। हाणे उन्हनि खे केरु सम्झाए, उहे सम्झंदा थोरी आहिनि कि असां आसुरी राज्य में आहियूं। इन्हनि जी देवताउनि जी त महिमा आहे सर्वगुण संपन्न। इन में 5 विकार न आहिनि, शुद्ध देही अभिमानी आहिनि। त बाप चईंदा आहिनि मुख्य ॻाल्हि आहे यादि जी। 84 जन्मनि वठंदे वठंदे तव्हां पतित थिया आहियो, हाणे पवित्र ठहिणो आहे। इहे ड्रामा जो चक्कर आहे। अच्छा मीठे मीठे सिकिलरी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ज्ञान जे 3 नेत्र खे धारण करे पंहिंजे धोखेबाज़ अखियुनि खे सिविल ठाहिणो आहे। यादि सां ई कर्मेंद्रियूं शीतल सतोगुणी ठहींदियूं, इन करे इहा ई महिनत करणी आहे। ॿियो आहे धंधे आदि सां टाइम कढी एकांत में वञी करे यादि में वेहणो आहे। कारण ॾिसणो आहे असांजो योग छो न लॻंदो आहे, पंहिंजो चार्ट ज़रूरु रखिणो आहे। वरदाना सहनशीलता द्वारा अविनाशी ऐं मधुर फल प्राप्त करण वारा सर्व जा स्नेही ठहो। सहन करण माना मरणो न आहे, लेकिन सभिनि जे दिलि में स्नेह सां जीअणो आहे। कहिड़ो बि विरोधी हुजे, रावण खां बि तेज हुजे, हिकु बार न 10 बार सहन करिणो पए, पोइ बि सहन शक्ति जो फल अविनाशी ऐं मधुर आहे। सिर्फ़ु इहा भावना न रखो कि मां एतिरो सहन कयो त इहे कुझु त करे, अल्पकाल जे फल जी भावना न रखो, रहम भाव रखो। यही सेवा भाव आहे। सेवा भाव वारा सर्व जी कमज़ोरियुनि खे समाप्त करे वठंदा आहिनि, है न। सेवा भाव द्वारा, सेवा भाव वारा सर्व जी कमज़ोरियुनि खे समाए वठंदा आहिनि, उन्हनि जो सामनो न कंदा आहिनि, है न। सर्व जी कमज़ोरियुनि खे समाए वठंदा आहिनि, उन्हनि जो सामनो न कंदा आहिनि। जेका सेवा भाव वारा हूंदा आहिनि, मतिलबु उन्हनि सां लड़ाई झगड़ो न कंदा आहिनि, उन्हनि खे ॿियो ई शुभ भावना शुभकामना ॾेई करे उनजो बि कल्याण थिए। स्लोगन आहे जो बीती चुकियो उनखे भुलिजी वञो, बीती ॻाल्हियुनि सां शिक्षा वठी अॻियां जे लाइ सदा सावधान रहो, है न। जो बीती चुकियो उनखे भुलिजी वञो, बीती ॻाल्हियुनि सां शिक्षा वठी अॻियां जे लाइ सदा सावधान रहो। अव्यक्त इशारो, जीअं बाप दादा खे रहम ईंदो आहे, ईअं तव्हां ॿार बि मास्टर रहमदिल ठही पंहिंजी मनसा वृत्ति सां वायुमंडल द्वारा आत्माउनि खे बाप द्वारा मिली हुई शक्तियूं ॾींदा वञो। जॾहिं थोरे समय में सॼे विश्व जी सेवा, तॾहिं थोरे समय में सॼे विश्व जी सेवा संपन्न कंदव। तत्व सहित सभिनि खे पावन ठाहिणो आहे, त मनसा द्वारा तीव्र गति सां सेवा करो। योग जी शक्तियुनि जो प्रयोग करो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।